नाज़रीन हेडलाइंस अवांशु ब्रेकिंग न्यूज़ है अवांखे कोरोना वायरस की सूरत हाल का अपडेट कंदा हलूं तो मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी आहिनि। कोरोना वायरस वधीक 87 ॼणनि जूं हयातियूं खसे वरितियूं आहिनि। फौतुनि जो अंग वधी 9250 ताईं पहुची वियो आहे। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 3179 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिंखां पोइ मुतासिरनि जो मजमूई अंग वधी 4,54,674 ताईं पहुची वियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी आहिनि। कोरोना वायरस वधीक 87 ॼणनि जूं हयातियूं खसे वरितियूं आहिनि, जॾहिं त फौतुनि जो अंग वधी 9250 ताईं पहुची वियो आहे। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 3179 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिंखां पोइ मरीज़नि जो मजमूई अंग वधी 4,54,674 थी वियो आहे। असां ज़िक्र कंदा हलूं त मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी आहिनि। फौतुनि जो अंग वधी 9250 ताईं पहुची वियो आहे। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 3179 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। मुतासिरनि जो अंग वधी 4,54,674 थी वियो आहे।